वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। आंखे ॿुधाईंदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त पेट्रोल जे अघनि में वाध बाबति फ़ैसिलो दिलि ते पत्थर रखी कयो आहे। सभु ॼाण आहे मुल्क में नौजवान खे नौकरियूं नाहिनि मिलियूं, मजबूरीअ सबबि अघ वधाइणा पिया। मनी लॉन्ड्रिंग केस में पेशीअ जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे शहबाज शरीफ़ चयो त खेसि अवाम जो अहसास जो ख़्यालु आहे। ग़रीब माण्हुनि वटि हिक वक़्त जी मानी ऐं इलाज जा पैसा बि नाहिनि। हुन चयो त महांगाई आसमान सां ॻाल्हियूं करे रही आहे। पेट्रोल जे क़ीमतुनि में वाध दिलि ते पत्थर रखी कयो आहे। वज़ीर आज़म चयो त ग़ुर्बत जी चकीअ में पीसजंदड़ ग़रीब माण्हुनि जे लाइ माहवार 2000 मुख़्तस कया आहिनि। अवाम खे जेको रिलीफ ॾिनो आहे उहो संदुनि हक़ आहे। शहबाज शरीफ़ चयो त एटमी धमाका करे नवाज़ शरीफ़ कंहिंखे धमकियूं नाहिनि ॾिनियूं। नवाज़ शरीफ़ चयो हो त हू खेसि पाकिस्तान जो मुफ़ाद सभ खां वधीक अज़ीज़ आहे। शहबाज शरीफ़ जो वधीक चवणु हुयो त एटमी धमाका न करण जी सूरत में अमेरिका पाकिस्तान खे $5 इमदाद जी आछ कई हुई। नवाज़ शरीफ़ इमदाद वठण खां इनकार कयो हो। नाणे वारे वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त पेट्रोल अघनि में वाध ख़ुशीअ सां नाहे कई, इहा संदन मजबूरी हुई। जेकॾहिं पेट्रोल अघनि में वाध न थिए हा त रुपए जो मुल्ह घटिजी वञे हा। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नाणे वारे वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो त IMF सां स्टाफ लेवल जो मुआहिदो जून ताईं थी वेंदो। संदसि चवणु हो त पेट्रोल अघनि में थियल वाध खे ॾिसी नथो लॻे त ईंदड़ महीने क़ीमतुनि में ॿीहर इज़ाफ़ो थींदो, पर सच इहो ई आहे त पेट्रोल अघनि में ॿीहर वाध बाबति खेसि ख़बर ई नाहे। नाणे वारे वज़ीर चयो त फ़िलहाल बिजली जी क़ीमत में वाध जी का बि समरी नाहे मिली। मिफ्ताह इस्माइल चयो त दोहा में IMF सां इदारनि खे खान ॻाइण बाबति के बि ॻाल्हियूं नाहिनि थियूं। संदसि चवणु हो त IMF सां स्टाफ लेवल जो मुआहिदो जून में थींदो। मुआहिदे खां पोइ बोर्ड लेवल जी मीटिंग थींदी, जंहिंखां पोइ पैसा मिली वेंदा। हुन चयो त IMF खे $5 अरब जो चयो आहे। उमेद आहे त $4 अरब मिली वेंदा ऐं IMF वटां $3 बिलियन ईंदा। संदसि चवणु हुयो त हलंदड़ साल $1 बिलियन खां वधीक पैसा वर्ल्ड बैंक मां मिली वेंदा। मुस्लिम लीग नून पीपल्स पार्टी ऐं ॿियनि इत्तेहादी पार्टियुनि में नए नैब चेयरमैन जे नाले ते इतफ़ाक़ थी वियो। ज़रियनि मूजिबि नैब चेयरमैन लाइ जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जो नालो हुकूमती लिस्ट में सभिनी खां मथे आहे। ज़रियनि मूजिबि समूरियूं सियासी पार्टियूं जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जे नाले ते मुतफ़िक़ आहिनि। ज़रियनि मूजिबि जस्टिस मक़बूल बाक़िर जो नालो आसिफ अली ज़रदारी ऐं शहबाज शरीफ़ में मुलाक़ात में ग़ौर हेठि आयो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सूबे में जारी तरक़ियाती स्कीमुनि जो कमु जल्द मुकमल कराइण जी हिदायत करे छॾी आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिहत खाते बाबति इजलास थियो। इजलास में सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचहो, नाणे वारो सेक्रेटरी, वॾे वज़ीर जो स्पेशल सेक्रेटरी ऐं ॿिया शरीक थिया। इजलास खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त सिहत खाते जूं 96 स्कीमूं 11.2 बिलियन रुपयनि जे ख़र्च सां जारी आहिनि। हेल्थ सेक्टर जे 75 नयुनि स्कीमुनि जी लाॻत 7 बिलियन रुपया आहे। वज़ीर आज़म पारां सेक्रेटरी वर्क्स खे कम तेज़ करण जी हिदायत कई वई आहे। सेक्रेटरी वर्क्स मूजिबि 10 स्कीमूं जून ऐं 36 स्कीमूं दिसंबर ताईं मुकमल थी वेंदियूं। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त हिन वक़्तु कुल 171 स्कीमूं आहिनि। स्कीमुनि लाइ 60% फंड जारी थिया ऐं ख़र्च रुगो 30% थी सघिया आहिनि। इजलास दौरान वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हिदायत कई त स्कीमुनि ते जारी कम तेज़ कयो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त वर्क्स खातो पंहिंजे इंजीनियर्स खे चुस्त करे त जीअं इमारतुनि जी तामीर जल्द थी सघे। समूरियुनि स्कीमुनि ते कम जल्द खां जल्द मुकमल कयो वञे। में 30 रुपया फी लीटर वाध खां पोइ 2000 रुपया महीने जी ख़ैरात मईशत खे तबाहीअ खां नथी बचाए सघे। हुन चयो त मईशत तबाह थी चुकी आहे। मुल्क बहराननि जे वर चढ़ी वियो आहे। मईशत खे बचाइण लाइ अदलिया ऐं इदारनि खे अॻिते अचणो पवंदो।
पीटीआई जे कोर कमेटी जो इजलास अॼु पेशावर में थींदो। तहरीक इंसाफ जे कोर कमेटी जो इजलास पीटीआई चेयरमैन इमरान खान जी सदारत हेठि थींदो। कोर कमेटी जे इजलास दौरान मुल्क जी मौजूदा सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठ कई वेंदी। इजलास दौरान हुकूमत खे लॉन्ग मार्च बाबति ॾिनल अल्टीमेटम ते गौर कयो वेंदो। पीटीआई जे कोर कमेटी जे इजलास दौरान मुख़्तलिफ़ फ़ैसिलनि जो बि इम्कान आहे। पाकिस्तान के एटमी कुवत बणिजी 24 साल गुज़री विया। मुल्क में अॼु योम तकबीर जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। 28 मई पाकिस्तान जे नाक़ाबिले तस्ख़ीर हुअण जो ॾिहाड़ो आहे। 1998 में अॼोके ॾींहुं पाकिस्तान बलूचिस्तान जे शहर चागी में कामयाब 5 एटमी धमाका कया हुआ। समूरे मुल्क में योम तकबीर मिली जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में तक़रीबूं कोठाइण जो सिलसिलो जारी आहे। पाकिस्तान जी न्यूक्लियर सलाहियत खे 24 साल मुकमल थिया आहिनि। 24 साल मुकमल थियण ते पाकिस्तान पारां अॼु योम तकबीर मल्हायो पियो वञे। ISPR पारां योम तकबीर जे मौक़े ते जारी कयल बयान में चयो वियो आहे त पाकिस्तान धमाकनि सां ख़िते में ताक़त जे तवाज़न खे बहाल कयो। 28 मई 1998 में पाकिस्तान पंहिंजे दिफ़ा लाइ एटमी धमाका कया हुआ। घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त पाकिस्तान इंतहाई ज़िम्मेवार एटमी ताक़त आहे। माशी ताक़त बि बणाईंदासीं। योम तकबीर जे मौक़े ते पैगाम में राणा सनावला चयो त नून लीग साबित करे ॾेखारियो आहे त पाकिस्तान एटमी ताक़त आहे। संदसि चवणु हो त नवाज़ शरीफ़ अॼु डॉलरनि जी आछ करण खां पासो करण जो फ़ैसिलो कयो हो। पाकिस्तान इंतहाई ज़िम्मेवार एटमी ताक़त आहे। हुन चयो त नून लीग पाकिस्तान खे एटमी ताक़त बणाए छॾियो आहे। उनखे माशी ताक़त बि बणाईंदासीं। वाज़े रहे त सॼे मुल्क में अॼु योम तकबीर जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। पाकिस्तान 24 साल अॻु 28 मई 1998 ते एटमी धमाको कयो हो। परॾेही तर्जमान आसिम इफ्तिखार चयो आहे त पाकिस्तान कंहिं बि अगराईअ खे मुंहुं ॾियण जी सलाहियत बरक़रार रखे थो। सॼे मुल्क में अॼु योम तकबीर जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। परॾेही ऑफिस पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त पाकिस्तान कंहिं बि जारियत खे मुंहुं ॾियण जी सलाहियत बरक़रार रखंदो। आसिम इफ्तिखार चयो त योम तकबीर वतन जे दिफ़ा वारे अज़्म खे वरजाए थो। अॼु ॾखण एशिया में स्ट्रेटेजिक तवाज़ुन बरक़रार रखण जे अज़्म जो ॾींहुं आहे। हुन चयो त पाकिस्तान ॾखण एशिया में अमन ऐं सलामती जे लाइ पुरअज़्म आहे। पाकिस्तान कंहिं बि जारियत खे मुंहुं ॾियण जी सलाहियत बरक़रार रखंदो। हिक बयान में हुन चयो त ॾखण एशिया में ख़तरनि खां बचण लाइ स्ट्रेटेजिक मुआहिदे जी आछ अहम आहे। 24 साल अॻु पाकिस्तान 28 मई 1998 ते एटमी धमाको कयो हो। नवाज़ लीग अॼु बहावलपुर में सियासी कुवत जो मुज़ाहिरो करे रही आहे। बहावलपुर में नवाज़ लीग जे जलसे खे नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ ऐं हमज़ा शहबाज़ ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। नून लीग पारां बहावलपुर खिपरो में जलसे लाइ पिंडाल तयारु कयो वियो आहे, जंहिं में हज़ारे कुर्सियूं लॻाई वयूं आहिनि। नून लीग जे अॻवान जलसागाह जो दौरो करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। जलसे जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम बि सख़्त कया विया। कारकुननि खे चेकिंग बाद छॾियो वेंदो। जलसे खां अॻु बहावलपुर शहर खे नून लीग जे झंडनि सां सिंगारियो वियो आहे। जिन त मुख़्तलिफ़ शहरनि मां कारकुननि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। लाहौर जी अदालत वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस में जाबदारनि जी गिरफ़्तारी बाबति रिपोर्टनि खे तकरारी करार ॾेई छॾियो आहे। लाहौर जे स्पेशल कोर्ट में FIA मनी लॉन्ड्रिंग केस जी अॼु ॿुधणी थींदी। ॿुधणीअ दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, पंजाब जो वॾो वज़ीर हमज़ा शहबाज़ ऐं ॿिया अदालत में पेश थिया। ॿुधणीअ दौरान जज केस रिमार्क्स ॾिना त जाबदारनि जी गिरफ़्तारी बाबति तकरारी रिपोर्टूं आयूं आहिनि। हुन चयो त हिक तरफ़ लिखियलु आहे त मॉडल टाउन जो एड्रेस 41D मौजूद ई नाहे। चवणु हुयो त गॾोगॾु इहो बि लिखियलु आहे त जवाबदारनि सलमान शहबाज़ मुल्क खां ॿाहिरि आहे। जज रिमार्क्स ॾिना त रिपोर्टुनि में सलमान शहबाज़ ऐं ताहिर नक़वी जी वलियत बि लिखियलु नाहे। FIA जे प्रोसिक्यूटर अदालत खे ॿुधाए त लिखण वारे खां ग़लती थी आहे। हू लिखणु चाहे पियो त जवाबदार मौजूदु नाहे।
वज़ीर आज़म हाउस जी मरम्मत लाइ इज़ाफ़ी फंडनि जी मंज़ूरी जो इम्कान आहे। नाणे वारे वज़ीर मिफ्ताह इस्माइल जी सदारत हेठि काबीना जी इक़्तिसादी राब्ता कमेटी जो इजलास अॼु थींदो, जंहिं में वज़ीर आज़म हाउस जी मरम्मत लाइ इज़ाफ़ी फंडनि जी मंज़ूरी जो इम्कान आहे। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में 9 नुकाती एजेंडा ते ग़ौर कयो वेंदो। इजलास में मुल्क जी खुराक जे ज़रूरतुनि खे पूरो करण लाइ 3 मिलियन टन कणक जी दरामद ते ग़ौर कयो वेंदो। एजेंडा मूजिबि काबीना डिवीज़न जे 6 जहाज़नि जे अपग्रेडेशन लाइ 40 अरब रुपयनि जी ग्रांट ॾिनी वेंदी ऐं 2 एटमी पावर्स मंसूबनि जी K2 ऐं K3 मंसूबे जे लाइ मुकमल थियण जी मद में कुझु महीननि ताईं वाध कई वेंदी। इजलास में सुप्रीम कोर्ट ऐं जजनि जी रिहाइशगाहनि जे मरम्मत लाइ इज़ाफ़ी फंड ॾियण ते ग़ौर वीचार कयो वेंदो। यूटिलिटी स्टोरनि ते घटि क़ीमत ते अटे जे दस्तियाबी लाइ लाहे अमल ते पिणु ग़ौर वीचार कयो वेंदो। सिंध सरकार कराची में हद दख़लनि जे ख़ात्मे लाइ हिकमत अमली तब्दील करे छॾी। सिंध जे चीफ सेक्रेटरी मोहम्मद सुहेल राजपूत जी हिदायतुनि ते नोटिफिकेशन जारी कयो वियो। नोटिफिकेशन मूजिबि सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी हद दख़लनि जे ख़ात्मे लाइ कमु करण जो मजाज़ नाहे। गैर क़ानूनी अदावतुनि ख़िलाफ़ कार्रवाई कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर जे ज़ेरे निगरानी कई वेंदी। सुपरविज़न ज़िले डेम्यूलेशन ऐं सब लेवल कमेटी जोड़ी वई। कमिश्नर एडिशनल IG DIG SBCA चेयरमैन आबाद कमेटी में शामिल हूंदा। ज़िले डेम्यूलेशन कमेटी जो चेयरमैन लाॻापियल ज़िले जो डिप्टी कमिश्नर हूंदो। SSP डायरेक्टर SBCA असिस्टेंट कमिश्नर सब रजिस्ट्रार कमेटी जो हिस्सो हूंदा। कराची जे हॉक्सबे वारे इलाक़े में हट मां नारीअ जो 6 महीना पुराणो लाश हथ आयो आहे। हॉक्सबे वारे इलाक़े मां हट मां 6 महीना अॻु क़त्ल थियल नारीअ जो लाश हथ आयो आहे, जंहिं बाद पुलिस जांच शुरू करे छॾी आहे। पुलिस जो चवणु आहे त नारी खे 6 महीना अॻु क़त्ल करे दफ़नाइण जो इंकशाफ हिक केस जी जांच दौरान थियो आहे। पुलिस मूजिबि लाश हथ अचण बाद हट जे मालिक ऐं हिक मुलाज़िम खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिबि जांच दौरान हट मालिक ऐं मुलाज़िम इंकशाफ कयो आहे त 6 महीना अॻु हिकु नौजवान नारी आया हुआ, जंहिं दौरान ॿिन्ही में झेड़ो थियो हो। नौजवान डंडो हणी नारीअ खे क़त्ल करे छॾियो हो, जंहिं बाद फरार थी वियो हो। पुलिस मूजिबि हट मालिक ॿुधायो त हू पहुतो त नारीअ जो लाश पियल हुयो। हुन मालूम लिकाइण लाइ लाश खे बाहि ॾेई छॾी। लाश साण बाद ज़मीन में दफ़ना कयो वियो। पुलिस मूजिबि जवाबदार निशानदेही ते बाक़ियात ज़मीन मां कढियूं आहिनि। DNA जी मदद सां सुञाणप जो अमल कयो वेंदो। पुलिस मूजिबि कराची जे मुख़्तलिफ़ थाननि मां गुम थियल नारियुनि जा तफ़सील हासिल करण लाइ ख़त लिखियो वियो आहे। कुंभवासी नौजवान पाक नेवीअ जो अहलकार कराची रोड हादसे में फ़ौत थी वियो। तमरानी वासी पाक नेवी जो अहलकार नौजवान मोहसिन अली तमरानी कराची में रोड हादसे में फ़ौत थी वियो। नौजवान जे फ़ौत थियण जो इतलाउ मिलण ते संदसि भातियुनि में कोहराम मची वियो। वारसनि मूजिबि मोहसिन अली 3 महीना अॻु पाकिस्तान नेवीअ में अहलकार तौरु भर्ती थियो हुयो। फ़ौती अहलकार जो मढ़ कराची खां कुंभ आंदो पियो वञे, जिते संदसि जनाज़े निमाज़ अता कई वेंदी। बदीन जे शहर तलार वेझो नौजवान घरों अणबड़ता मुबैना तौरु आपघात करे छॾियो। ॻोठ मखदूम रहीम वासी 20 वरियनि जे हेमन प्रकार कोहली फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो। इतलाह ते पुलिस पहुची मुबैना तौरु आपघात कंदड़ शख़्स जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ॻोठाणे जो चवणु आहे त नौजवान कुझु महीना अॻु शादी कई हुई। आपघात जो कारण साम्हूं नाहे आयो। वाज़े रहे त ज़िले बदीन ऐं भरा पासे में हलंदड़ महीने आपघात जे रुझान में रिकॉर्ड इज़ाफ़ो थियो आहे। सखर में तमाचाणी भरसां नाफ़रमान पुट हथां तहमत हणी क़त्ल थियल माउ जे क़त्ल वारे मामले जो 2 केस दाख़िल कयो वियो आहे। तमाचाणी थाणे ते सरकारी फ़रियाद ते मक़तूल जे नाफ़रमान पुट सन्नावला उर्फ़ सनी शाह ऐं हिक अणॼातल जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। 3 ॾींहं अॻु ॻोठ हैदर शाह में नाफ़रमान पुट सन्नावला उर्फ़ सनी शाह पंहिंजे माउ रोशन बीवी खे क़त्ल कयो हुयो। नाफ़रमान पुट पंहिंजे अमड़ खे कारह इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो हो। हैदराबाद में ज़मीनी तकरार तां 2 धुरनि में झेड़े सबबि हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो।
लतीफ़ाबाद जे कोहिसार वारे इलाक़े में ज़मीनी तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी सज्जाद छुट्टो खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही धुरियुनि में केतिरे ई अरसे खां ज़मीनी तकरार हलंदड़ आहे। पुलिस मूजिबि फायरिंग कंदड़ जाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। कुंभ मिझो नौजवान घरू अणपढ़ तां मुबैना तौर आपघात करे छॾियो आहे। ॻोठ शाह मोहम्मद तेमिराणी वासी जमील अहमद तेमिराणी घरू अणपढ़ तां पाण मथां पिस्टल जो फायर कयो। पाण मथां पिस्टल जो फायर कंदड़ नौजवान खे गणती जुगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हू ज़िंदगी जी जंग हाराए वियो। वारसनि जो चवणु आहे त घर में को बि मसइलो नाहे थियो, ख़बर नाहे त नौजवान आपघात छो कयो आहे। अस्पताल मां ज़रूरी कार्रवाईअ बाद नौजवान जो लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। संदन चवणु हुयो त नौजवान ज़मीन में पाणी छॾण वियो हुयो, जिते हुन पाण मथां पिस्टल जो फायर करे आपघात कयो।